अस्सलाम वालेकुम। मुंहिंजा सिंधी भाइरो, जीअं त असांजी हिकु न्याणी आहे, सिंध जी न्याणी आहे, उनजा वीडिया सोशल मीडिया ते हलनि था त एजेंटनि सां धोखो कयो आहे। ब्यूटी पार्लर जे कम जो चई उनखे घरेलू मुलाज़िमात ते रखियो आहे। उन दी भेण सां मुंहिंजो राब्तो थियो आहे, उनजो मौक़िफ़ ॿुधो आहे। एजेंट आहे ख़ादिम तुनियो, जेका मक्का जबल नूर ते रहे थो। सॼा डिटेल्स मूंखे मिली आहिनि ऐं एजेंट जा 2 नंबर बि मूंखे ॾिना आहिनि। 2 नंबर एजेंट जा लॻनि नथा बंदिन। बहितर आहे ख़ादिम तुनिया, तूं अच मूंसां राब्तो कर, या ज़ीशान शेख लाड़काना रेशम गली में जंहिंजो सेंटर आहे, तव्हां अची पंहिंजो मौक़िफ़ ॿुधायो, ठीकु आहे न। उहा अधी 2 सालनि जे एग्रीमेंट ते आहे, 8 महीना कढी चुकी आहे। ॿारनि जो यादि अचे थो, यार उहा न्याणी आहे। असां हिते नौजवान ईंदा आहिनि, काफ़ी मुछनि सां महीनो कमु करे रोहनि था, असांखे घरु वञिणो आहे। अचो मूंसां राब्तो कयो, पंहिंजो मौक़िफ़ ॿुधायो, तेसि ताईं मां कुझु न ॻाल्हाईंदुसि। न्याणी खे घरु मोकिलियो न, तूं लावारिस न आहे सिंध जी न्याणी सऊदी में।